अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु साल जो पहिरीं सावण जी बरसाति जूं ॿ टे बूंदूं असांजे पासे में किरियूं आहिनि ऐं मिड़े लेट विहारे छॾियो आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया मिड़े हिकिड़ो नॉर्मल बरसाति थींदी आहे, उहो हिकिड़ो मिड़े जीअं मिटी ऐं लेट वही आहे। काफ़ी ॾींहंनि खां काफ़ी महीननि खां पोइ, छो त साल जी पहिरीं बरसाति हुई, अॼु उहा बरसाति वसी आहे असांजे। ऐं वीचारा माण्हू ओरा पारा सभु ख़ुशि आहिनि त बरसाति वसी, पर बरसाति मज़ो न कयो। इंशाल्लाह बरसाति वसंदी ऐं तूफ़ानी बरसातिनि खां पनाह था घुरूं। जेका बरसाति वसेव त माण्हुनि में ख़ुशी जी लहर बि आहे त अॼु साल जी पहिरीं बरसाति ऐं सुठे नमूने सां ऐं VIP सां हिकिड़ो छंड फुड़ किराए वई। बरसाति अॻे वठंदा माण्हू इंजॉय कंदियूं हुयूं, माण्हू इंजॉय कंदा हुआ, पर हाणे जेका बरसाति वसंदी आहे ऐं जेका बरसाति ईंदी आहे उन में डपु लॻण जो खवण उन जी तमामु ख़तरनाक हूंदी आहे। अॼु बि खवण जा तमामु वॾा छोला हुआ ऐं ॾिसूं उहे किथे किरी आहे या न, छो